वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाकायदा शुरुआत कंदासीं। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ अफ़गान अॻवाणनि जी धमकियुनि वारनि बयाननि खे अफ़सोसनाक करार ॾेई छॾियो आहे। संदसि चवणु आहे त अफ़गान अॻवाणनि जे ताज़नि बयाननि खां पोइ हमलनि में तेज़ी अचणु मानाख़ेज़ आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ चयो त अफ़गानिस्तान जी उबूरी हुकूमत खे ख़बर हुजणु घुरिजे त ॿई ख़ुदि मुख़्तियार मुल्क आहिनि। पाकिस्तान में बदअमनी पखेड़ींदड़नि में गैर क़ानूनी पढ़ीनि जो हथु आहे। अनवारुल हक़ काकड़ जो वधीक चवणु हो त दहशतगर्दनि पाकिस्तान ख़िलाफ़ जंग जो ऐलान कयो आहे। दहशतगर्द अफ़गानिस्तान जी सरज़मीन इस्तेमालु कनि था। दहशतगर्दनि बाबति ॼाण अफ़गान हुकूमत सां शेयर बि कई वई, पर पाकिस्तान मुख़ालिफ़ दहशतगर्दनि ख़िलाफ़ अफ़गानिस्तान के बि असराइता क़दम न खंया आहिनि। हुन चयो त रज़ाकाराणे तौरु अफ़गान शहरियुनि खे इज़त ऐं एहतराम सां वापसि मोकिले रहिया आहियूं। पाकिस्तान ते कंहिं बि मुल्क जो को दबाव न आहे। निगरान वज़ीर आज़म चयो त पारा चिनार में कंहिं खे बि हिकु इंच हिसे ते कार्रवाई जी इजाज़त न ॾींदासीं। उमेद आहे त अफ़गानिस्तान जी उबूरी हुकूमत TTP ख़िलाफ़ कार्रवाई कंदी। मलीर वेझो सरकारी अस्पताल में ॿिनि नर्सिंग शागिर्दियाणियुनि खे 5 नौजवाननि हथियारनि जे ज़ोर ते हिसाइण वारे मामले ते ॻोठाणनि 2 नौजवाननि खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। सरकारी अस्पताल में नर्सिंग जी सिखिया लाइ शागिर्दियाणियूं मुराद मेमण ॻोठ अस्पताल वञी रहियूं हुयूं त ओबाश 5 नौजवाननि हथियारनि जे ज़ोर ते खेनि हिसाए अगवा करण जी कोशिश कई। शागिर्दियाणियुनि जी रड़ियुनि ते ॻोठाणनि 2 ॼणनि खे पकड़े वरितो, जॾहिं त 3 जवाबदार फरार थी विया। 2 जवाबदारनि वासुदेव ऐं मोहम्मद साबिर खे पुलिस हवाले कयो वियो, जॾहिं त पुलिस 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। अब्दुर्रहमान जो चवणु आहे त संदन न्याणियूं फिज़ा, सलमा, उज़मा ऐं बख़्तावर सरकारी अस्पताल मुराद मेमण ॻोठ में नर्सिंग जी सिखिया वठण वेंदियूं आहिनि। हुन चयो त न्याणियुनि खे 5 ओबाश छोकिरनि हथियारनि जे ज़ोर ते हिरासत कयो, अगवा करण जी कोशिश कई। दासू ऐं साबिर ऐं 3 साथी न्याणियुनि खे पिस्टल जे ज़ोर ते धमकाईंदा रहिया आहिनि। पुलिस 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो ऐं 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो। संदसि चवणु हो त मामले जो केस दाख़िल करे मुलविस 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मलीर जी सिविल कोर्ट ठटेवासी खे बेगुनाह करार ॾेई आज़ाद करे छॾियो। 2 ॾींहं अॻु कराची जे इलाइक़े क़ाइदाबाद जी पुलिस मकली वर्कशॉप वटि छापो हणी बेकरी जे मालिक असलम मारवाड़ी खे खंभे कराची खणी वई हुई, जंहिं ख़िलाफ़ वारसनि मकली ते एहतिजाज बि कयो हो। कराची जी पुलिस वैन मां मंशियात ऐं हेरोइन हथ अचण वारे केस में असलम मारवाड़ी खे जवाबदार नामज़द करे अॼु मलीर जी अदालत में पेश कयो, जिथे संदसि पुट शाहिद मारवाड़ी अदालत खे सबूत पेश कंदे आगाही ॾिनी त संदसि पीउ खे मकली ते छापो हणी घरां गिरफ़्तार कयो वियो ऐं संदसि गिरफ़्तारी गगर फाटक मां ज़ाहिर कई वई। हुन अदालत खे ॿुधायो त उन खां अॻु बि कराची पुलिस खेनि बेगुनाह तंग कंदी रही आहे। अदालत अहिड़ा सबूत साम्हूं अचण ते कराची पुलिस पारां गिरफ़्तार कयल असलम मारवाड़ी खे फौरी तौरु आज़ाद करण जो हुकुम ॾिनो, जंहिं बाद पुलिस खेसि आज़ाद करे छॾियो। कंडियारो में असिस्टेंट कमिश्नर ऐं ड्रग इंस्पेक्टर मेडिकल स्टोरनि ते छापा हणी 3 स्टोर्स खे सील करे छॾियो। असिस्टेंट कमिश्नर रज़ा मोहम्मद शर ऐं ड्रग इंस्पेक्टर नौशर फिरोज़ अफज़ल मेमण पुलिस साण करे शहर में मेडिकल स्टोरनि वारनि जा लाइसेंस ऐं दवाऊं चेक कयूं। नकली दवाऊं हलाईंदड़ ऐं लाइसेंस न रखंदड़ मेडिकल स्टोरनि वारनि मथां ॾंड हया विया। असिस्टेंट कमिश्नर रज़ा मोहम्मद शर मीडिया खे ॿुधायो त मेडिकल स्टोर वारा नकली दवाऊं हलाए इंसानी जानियुनि सां खेॾनि था, खेनि बख़्श न कयो वेंदो। ड्रग इंस्पेक्टर अफज़ल मेमण चयो त जेको मेडिकल स्टोर वारो गैर मयारी दवा हलाइण जी कोशिश कंदो, उन ख़िलाफ़ कानून मूजिब कार्रवाई कई वेंदी। शहीद बेनज़ीराबाद में गॾियल ॿोलियुनि जा फ़ाइदा या नुक़सान जे उनवान हेठि हिक ॾींहं जे शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी में वेहक थी गुज़री, जंहिंमें मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जे शागिर्दनि ऐं माहिरनि इल्मी गुफ़्तगू में हिसो वरितो। वेहक में डीन फैकल्टी सोशल साइंसिस प्रोफेसर डॉक्टर सलमान बशीर मेमण सेशन जो ख़ासि महिमान हो, जॾहिं त प्रोफेसर डॉक्टर तानिया लगारी जी निगरानीअ में सेशन जी शुरूआति कई वई। सेशन जे कोऑर्डिनेटर फराह नाज़ अब्बासी सभिनी आयल महिमाननि ऐं मुक़ररनि जो आदर भाव कयो ऐं प्रोग्राम जी शुरूआति कई, जंहिंमें सिंधी, अंग्रेज़ी, उर्दू ऐं मीडिया जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि हिसो वरितो ऐं ॾिनल मौज़ू ते मालूमाती बहस करायो वियो। मुक़ररनि ऐं सेशन जे महिमाननि ख़ासि डीन फैकल्टी सोशल साइंस सलमान बशीर मेमण ख़िताब कंदे चयो त घण ॿोलियुनि जी दुनिया में अहमियत उजागर कई पई वञे ऐं अॼुकल्ह जदीद दौर में हिन ज़मीन ते रहंदड़ तमामु ॿोलियुनि खे अहमियत हासिल आहे ऐं हिक ॿिए सां राब्ते में रहण सां गॾोगॾु कारोबार, तालीम ऐं सक़ाफ़ती ॾे वठि ऐं घण ॿोलियुनि जो हुजणु वक़्त जी ज़रूरत आहे। हुन वधीक चयो त मादरी ॿोलीअ खे पिणु न विसारणु घुरिजे ऐं फ़ौक़ियत ॾियण लाइ पंहिंजी ॿोलीअ जो इस्तेमालु इंतिहाई ज़रूरी आहे। प्रोफेसर डॉक्टर तानिया लगारी चयो त इन ई उनवान ते महज़ब मुआशरनि में
तवील वेहकूं सेमिनार ऐं सेशन कराया वेंदा आहिनि। इन मौज़ूअ ते शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे मौक़ो फ़राहम करणु इदारे तरफ़ां तालीमी मैदान में इल्मी क़दम आहे। हुन चयो त कामयाब प्रोग्राम करण ते हू प्रोग्राम कोऑर्डिनेटर फरहानाज़ अब्बासी खे जस ॾिए थी, जंहिं ॿोलियुनि जी अहमियत खे उजागर करण लाइ वेहक मुनक़िद कई आहे। फरहानाज़ अब्बासी चयो त असां जूं ॿोलियूं ख़ासि करे सिंधी ऐं उर्दू दुनिया जे हर ख़िते में फैलिजी वियूं आहिनि ऐं दुनिया जा केतिरा ई तहक़ीक़दान असांजी ॿोलियुनि खे अहमियत ॾेई रहिया आहिनि ऐं हज़ारे साल पुराणी ॿोली सिंधीअ ते तहक़ीक़ूं करे रहिया आहिनि। असांखे बि घुर्जे त घण ॿोलियुनि खे सिखी पंहिंजी ॿोलीअ जी तारीख़ सक़ाफ़त खां दुनिया खे आगाह कजे। आख़िर में सेशन कोऑर्डिनेटर फरहानाज़ अब्बासी तरफ़ां महिमाननि खे गुलनि जा तोहफ़ा ऐं अजरक पेश कया विया। सेशन में शरीक सपना शाह, फौजिया सुमरो, शादाब ऐं ॿियनि शिरकत कई ऐं सेशन जी अहमियत जी साराह पिणु कई। थरपारकर जे शहर दीपलो में मंशियात ख़िलाफ़ शहरियुनि, वापारियुनि ऐं जमायत इस्लामी जे सॾ ते शटर बंद हड़ताल कई वई। शहरी इतिहादी वापारियुनि जमायत इस्लामी मुनशियात रोकथाम कमेटी जे सॾ ते नओं कोट मिठी रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल रही। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया खे ॿुधायो त दीपलो ऐं भर पासे में मुनशियात जा अॾा क़ाइमु आहिनि। पुलिस मुनशियात फ़रोशनि जी साथारी बणियल आहे। उन्हनि SSP थरपारकर खे नोटिस वठी मुनशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। कशमोर वेझो जखराणी बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि में ज़मीन जे मामले तां झेड़े दौरान 10 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। गेहलपुर थाणे जी हद ॻोठ दरिया ख़ान जाखराणी में ज़मीन जे ठेके जे मामले तां झेड़ो थियो, जंहिं दौरान कुहाड़ियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 10 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी थियलनि में दीदार जाखराणी, लतीफ़ अब्दुल्ला, गफ़ार जाखराणी, मीर गुल, नेक मोहम्मद जाखराणी, अली नवाज़ जाखराणी, ग़ुलाम हुसैन, बका मोहम्मद ऐं सुंदर जाखराणी समेत 10 ॼणा शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे कशमोर तालकी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे खेनि तिब्बी इमदाद फ़राहम कई वई। ॻड़ी खैरो में समाजी तंज़ीम पारां बरसात मुतासिरनि लाइ आयल रक़म में घोबियूं करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। मुख़्तलिफ़ ॻोठनि जे ॻोठाणनि आबिद, जमाली, रफ़ीक उमरानी, मोहम्मद अब्बास ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे ॻड़ी खैरो शहदादकोट रोड ते धरणो हंयो वियो। उन मौक़े ते मुतासिरनि मीडिया वारो इल्ज़ाम हयो त समाजी तंज़ीम जा अॻवान पैसनि एवज़ मनपसंद माण्हुनि खे क़िस्तूं जारी करे रहिया आहिनि। बिना घर जे तामीर करण जे केतिरनि ई माण्हुनि खे 3 लख रुपयनि जूं क़िस्तूं जारी थियूं आहिनि, पर घर तामीर न थी सघिया आहिनि, जंहिंजा सबूत पिणु मौजूदु आहिनि। मुतासिरनि वधीक दाहियो त ॻड़ी खैरो जे बरसात मुतासिरनि लाइ सिंध पीपल्स हाउसिंग स्कीम तहत 32,000 खां मथे घर मंज़ूर थिया। घरनि जी तामीर जो कमु समाजी तंज़ीम खे ॾिनो वियो। मुतासिरनि समाजी तंज़ीम जे आला ऑफिसरनि ऐं SPHS समेत ॿियनि अमलदारनि खां समाजी तंज़ीम जे अॻवाननि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। ख़बर शामिल कयूं लाड़काणे में CIA पुलिस तरफ़ां मुबैना मुक़ाबले में मारिजी वियलनि जे वारिसनि मुक़ाबले खे जुड़तू करार ॾींदे मामले जी जांच ऐं इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल इमामदीन जी अमर नूर बीबी ब्रोही मीडिया आॾो पुलिस खे पिटूं पार था ॾेई रोईंदी ॿुधायो त पुट इमामदीन ब्रोही गुज़िरियल ॾींहुं लाड़काणे शहर जे मोबाइल मार्केट में पंहिंजे मोबाइल फ़ोन ऐं कार्ड ठाराइण लाइ आयो, जिथे मार्केट पुलिस खेसि बेगुनाह गिरफ़्तार करण बाबति CIA पुलिस हवाले कयो। हुन चयो त गुज़िरियल राति CIA पुलिस पुट खे धामरा थाणे जी हद में जुड़तो मुक़ाबिलो ॼाणाए क़तल करे छॾियो आहे, जंहिं जे नतीजे में शादी जूं तयारियूं पिणु हली रहियूं हुयूं। असांजी कंहिंसां का दुश्मनी नाहे, हुन सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस, सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं IG सिंध समेत लाॻापियल अख़्तियारनि खे नोटिस वठी जुड़तो मुक़ाबले में पुट खे क़तल करण वारे वाक़िए जी शफ़ाफ़ जांच कराए इंसाफ़ फ़राहम करण जी अपील कई आहे। सन वेझो मांझनि जी भट्टी बिरादरीअ जी बुख हड़ताल 13 ॾींहं में दाख़िल थी वई आहे, पर इंतज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदनि समेत कंहिं बि नोटिस न वरितो आहे। मांझनि जे ग़रीब पीरसन यतीमनि जे ज़रई ज़मीन ते बासर पारां मुबैना कब्ज़ो करण ऐं केस दाख़िल थियण ख़िलाफ़ मुतासिर भट्टी बिरादरीअ जो एहतिजाज जारी आहे। 13 ॾींहं बि भट्टी बिरादरी मांझनि जे मुख्य चौक ते अलामती बुख हड़ताली कैंप ते बुख हड़ताल जारी रखी। मुतासिरनि जी बुख हड़ताली कैंप ते SUP अॻवान कुर्बान मल्ला, समाजी अॻवान अहमद शाह, अली ॾिनो खोसो ऐं ॿिया पोहताजनि भट्टी बिरादरीअ जे एहतिजाज जी हिमायत कई। उन मौक़े ते सुहेल भट्टी, सिकंदर भट्टी, आमिर भट्टी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बासर ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करे खेनि ज़रई ज़मीन तां बेदख़ल करे छॾियो आहे। हुननि चयो त असां बासर जे ज़ुल्म ऐं पुलिस जी नाजाइज़ुनि ख़िलाफ़ गुज़िरियल 13 ॾींहनि खां सरापा एहतिजाज बणियल आहियूं, पर एहतिजाज जो चूंडियल नुमाइंदनि समेत इंतज़ामिया नोटिस नाहे वरितो। हुननि इल्ज़ाम हयो त बासर ज़रई ज़मीन ते कब्ज़े वारी होड़ ते क़ाइमु आहे। इंतज़ामिया जी अहिड़ी ख़ामोशी इलाइक़े में वॾी खून रेज़ीअ खे जनम ॾींदी। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त ज़रई ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए खेनि हक़ ॾियारियो वञे।
ॿिए पासे अव्हांखे ख़बर ॾियूं थाणो बूला खान में टैक्सी ड्राइवर जी गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो आहे। गुलशाह स्टाफ वटां मंशियात जे कूड़े केस में गिरफ़्तार कयल टैक्सी ड्राइवर अब्दुल रशीद ख़ासखेली खे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ ख़ासखेली तंज़ीम जे सॾ ते फीथा रोक हड़ताल करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ख़ासखेली तंज़ीम जे अॻवाननि अब्दुल मजीद ख़ासखेली, जमील ख़ासखेली ऐं जानी ख़ासखेली जी अॻवानी में फीथा रोक हड़ताल करे पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते हुननि मीडिया ॾांहुं इल्ज़ाम हयो त SHO थाणो बुला खान ऐं ASI 2 ॾींहं अॻु बेगुनाह टैक्सी ड्राइवर खे गिरफ़्तार करे कूड़ो केस दाख़िल कयो आहे, जंहिंजो मंशियात सां को ताल्लुक़ नाहे। उन्हनि वधीक चयो त मंशियात फ़रोर सरेआम घुमी रहिया आहिनि, खेनि गिरफ़्तार करण बदिरां पुलिस ग़रीब माण्हुनि ते कूड़ा केस दाख़िल करे रही आहे। उन्हनि IG सिंध ऐं SHO जामशोरो खे टैक्सी ड्राइवर खे बाज़ियाब कराइण जी घुर कई आहे।